अस्सलाम वालेकुम दोस्तों जी ताने पंजे मासिंग जमा शुक्ल शर्मा पंजे प्रोग्राम में मसरूफ नेट कोन पलायो कुछ दोस्तन साफ जो कालू ऐं वायरन परस्तारन जो कालू जन शुरू तो लीगल नोटिस मुझे नेट खोलियो तो वाकई लीगल नोटिस जो खबरूं हलन पियूं ऐं मुझे पिनी प्यारा भाउ एडुकेटन साहबन जो मां थोराइतो आहियां जन हर ज़िले मां मुझे फ़ोनूं कयूं असां माशूक़ तोसां गॾु आहियूं ऐं असांजे बार जे सदर मेहताब साहब बि हुन ॾे लीगल नोटिस जो जवाबु मोकिले छॾियो आहे। मां मेहताब साहब जो थोराइतो आहियां। वकील रियाज़ चांडी साहब बि बयानु ॾिनो आहे। जन दोस्तनि पोस्ट रखियूं आहिनि, जन मूंसां राब्ता कया आहिनि, मां उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। कोसर साहब ॿिए सभु एडुकेट भाइरनि जो मां थोराइतो आहियां। जन मूंसां साथ ॾिनो ऐं उन्हनि इहो वाज़े कयो आहे त असां उन वकील साहिब ॾे पंहिंजो जवाबु मोकिलियूं था ऐं कंहिं बि मुंहिंजे परस्तार खे परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। मुझे पिनी प्यारो भाउ एडुकेट मेहताब साहब बार जो सदर जैं लीगल नोटिस उन वकील न्याणी ॾे मोकिलियो आहे। वकील साहब जंहिं मोकिलियो नालो त मूंखे नथो अचे सर कहिड़ो नालो ऐं उन मोकिलियो आहे ऐं उनखे असां कानूनी तरह सां जवाबु ॾियूं पिया। मुंहिंजे कंहिं परस्तार खे मायूस थियणो न आहे। मूंसां पूरी सिंध जा वकील कठे आहिनि, गॾु आहिनि, सभु राब्ते में आहिनि। अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे। हर कोर्ट जे वकील मूंसां राब्तो कयो आहे। बार